जय श्री कृष्ण। अचो त अॼु सभु गॾिजी करे रमा ग्यारस जी कथा था ॿुधूं। हीअ ग्यारस राजभाग प्राप्त करण वारी ऐं सभिनी दुखनि जे नास करण वारी आहे। असू महीने जे कृष्ण पक्ष जे 23-24 तारीख़ थींदी आहे। हिन जो वॾो महत्तम आहे, जंहिंजी कथा हिन रीति आहे। हिकिड़ो मुछीकंद नाले महाप्रतापी राजा हो, जंहिंजी राजा इंद्र सां मित्रता हुई। राजा वॾो सत्यवादी ऐं विष्णु भॻवान जो प्रेमी भक्त हो। हुनखे हिकिड़ी महासुंदर कन्या हुई, जंहिंजो नालो चंद्रभागा हो। चंद्रभागा जो विवाह चंद्रसेन जे पुत्र राजकुमार शोभन सां थियो। हिकिड़े ॾींहुं राजकुमार शोभन रमा ग्यारस जो विर्तु रखियो, पर बुख ऐं उञ सही न सघियो ऐं राति जो व्याकुल थी पंहिंजो प्राण त्यागई। वेचारीअ चंद्रभागा जा ॾुखिया ॾींहं अची विया। सा विधवा बणिजी पीउ जे घर में पतीअ जे ग़म में गुज़ारण लॻी। रमा ग्यारस जे प्रभाव करे राजकुमार शोभन भद्राचल पर्वत जे चोटीअ ते सुंदरदेवपुरीअ खे प्राप्त थियो ऐं उतां जो राजा बणिजी इंद्र समान अटल राज करण लॻो। हीरनि जवाहरनि जे सिंघासन ते हुकुम हलाइण लॻो। हिकिड़े ॾींहुं महाराज मुचीचंद जो गुरु ब्राह्मण घुमंदो ऐं तीर्थ यात्रा कंदो महाराज शोभन जे नगर में पहुतो। शोभन उन्हीअ ब्राह्मण खे सुञातो ऐं गुरु ब्राह्मण बि शोभन खे सुञातो। कुझु वक़्तु ॿिन्ही जो पाण में मुखामेलो थियो। महाराज शोभन चवण लॻो त हे द्विजराज, रमा ग्यारस जे महासुखदायी विर्त रखण करे मूंखे हीअ राजाई मिली। ब्राह्मण इहा ख़ुशीअ जी वार्ता ॿुधी मंगल मनाईंदो राजा मुचीकंद जे नगरीअ में आयो ऐं चंद्रभागा सां राजकुमार शोभन जे राजा थियण जी सभु ॻाल्हि कयईं। चंद्रभागा जे मुखड़े ते जरीदी छायल हुई, सा हिकदमि दूर थी वई ऐं उन ब्राह्मण खे चवण लॻी त हे महाराज, हाणे मूंखे हली पंहिंजे पतीअ जो दर्शन करायो। गुरु ब्राह्मण चंद्रभागा खे पाण सां वठी महाराज शोभन वटि आयो, जो विछड़ो प्रभुअ हिकु पल में विञायो। ॿई पाण में मिली घणो प्रसन्न थिया ऐं जीअं कंगाल पारस पत्थर पाए प्रसन्न थींदो आहे। हिन ग्यारस विर्त जे रखण सां सभई मनोकामनाऊं पूर्ण थियनि थियूं। हिन ग्यारस जो फल चिंतामणी अथवा कामधेनु जे समान सुखदायी आहे। जेके मनुष्य ही विर्त श्रद्धा ऐं प्रीतीअ सां रखनि था, उन्हनि जा ब्रह्म हत्या जहिड़ा उगर पाप बि जली भस्म थी वञनि था। जय श्री कृष्ण।